नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं राजू खनाणी में तमीर हेठि दुकान मां नौजवान जो लाश अटकियो वियो आहे। राजू खनाणी में तमीर हेठि दुकान मां नौजवान जो लाश अटकियो वियो। तफ़सील मालूम था। इमदाद अली निज़ामानी टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। इमदाद अली कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। राजो खनानी मां अॼु सुबुह सवेर मीर हुसैन बेग तालपुर जी मार्केट जेका ज़ेर तमीर हुई उन जे कुझु दुकाननि मां 40 साला हिकिड़े हमरा जो लाश बरामद थियो, जंहिंजी सुञाणप शेख मौला रहंदड़ राजो खनानी रसूल बख्श शेख जे नाले सां थी आहे। ऐं हुते जी दुकानदारनि सुबुह जो सवेर दुकान खोलिया त हुते जेके आसपास में हमरा पियो उनखे हुननि उथाइण जी कोशिशि कई। शायदि हुननि सम्झो त निंड पियल आहे, पर पोइ चेक कयूं त हमरा फोत थी वियो। दुकानदारनि ऐं आसपास गॾियल माण्हुनि पुलिस ऐं फोती जे माइटनि खे इतला ॾिनूं, जंहिंखां पोइ फोती जा माइट जेके शेख मोहल्ला रहंदड़ राजो खणी जा हुआ उहे गाॾी खणी आया ऐं पुलिस जे पहुचण सां गॾु हू फोती जो मड़ पाण सां गॾु खणी विया। जॾहिं त फोती जेको आहे उन बाबति मालूम थियो आहे त उनजो नालो रसूल बख्श शेख आहे ऐं हू 40 साला हो ऐं हू खाना बदोश ज़िंदगी गुज़ारींदो हो ऐं पिंदो हो ऐं गुज़र सफ़र या हुनजो घर तर कोन हो, कॾहिं किथे सुतो पवंदो, कॾहिं तो राति जीअं हू शायदि इन दुकान में सुतो आहे, सुबुह जो हू हुनजो इहो लाश ठाहियो आहे। उन मामले में पुलिस सां राब्तो कयो आहे। पुलिस जो चवण थी हिकिड़ो खाना बदोश हो ऐं इहो हिनजो घर तर कोन हो ऐं इहो जॾहिं त माइट हुनजो लाश जेको मर्ड आहे उहो पंहिंजे घर खणी विया आहिनि ऐं बिना कंहिं पोस्टमार्टम जे, बिना कंहिं अस्पताल पहुचाइण जे माइट जेके आहिनि हुन मर्ड संदसि जेको आहे सो पंहिंजे पाड़े में घर खणी विया आहिनि। ऐं इहो 40 साला हमरा जेको आहे उनजो नालो रसूल बख्श शेख जे नाले सां सुञाणप थी आहे ऐं इहो खाना बदोश हूंदो, पिंदो हो ऐं इहो शहर में सॼो ॾींहुं गश्त कंदो रहंदो हो। इमदाद अली निज़ामानी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।